अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं मज़ेदार इफ़्तार स्पेशल पकोड़नि जी रेसिपी। ही पकोड़ा ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु प्याले में बेसण विधो आहे 1 कप, कटियल साओ बसर विझूं था 1/2 कप, कटियल बसर विधो आहे 1/4 कप, कटियल सावा मिर्च विझूं था 1 टेबल स्पून, जीरो विझूं था 1 टेबल स्पून, कटियल थूम विझूं था 1 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून, लूणु विझूं था 1/2 टीस्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था, पाणी विझूं था 1 कप, ऐं पाणी विझी चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। ऐं हाणे विझूं था बेकिंग सोडा 1 टीस्पून। बेकिंग सोडा विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कयो आहे। ऐं हाणे असां इहा कढ़ाई में तेल गरम कयो आहे ऐं पकोड़नि खे फ्राई कंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते, जेसिताईं त पकोड़ा गोल्डन ऐं क्रिस्पी थी वञनि। जी फ्रेंड्स, तक़रीबन 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते फ्राई करण खां पोइ असांजा मज़ेदार इफ़्तार स्पेशल पकोड़ा बिल्कुलु तयारु आहिनि। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।